सिंध जी मौसम सां गॾु मां आहियां मनसब अली डायरी। अव्हांखे सिंध जी मौसम खां आगाह कंदुसि त अॼु सिंध जे ॾखण ओभर ऐं विच वारनि इलाइक़नि में गजगोड़ सां बरसाति जो इम्कानु आहे। सुभाणे आचर जे ॾींहं खां मौजूदा बरसाति वारो सिस्टम कमज़ोर थी वेंदो ऐं ॾखण जे सामूंडी हवा घुलण जो इम्कानु आहे। पूरी परे मानसून ऊन्हारे आख़िर जी बरसाति बाबति अॼु जी सूरत हाल हिकु घटि दॿाउ अरबी समुंड ऐं गुजरात जे सामूंडी इलाइक़नि ते मौजूदु आहे, जंहिं सबबि अॼु सिस्टम खे अरबी समुंड मां मदद मिले पई, जंहिंसां ॾखण ओभर ऐं विचोली सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ सां बरसाति जा इम्कान आहिनि। अॼु शाम बल्कि राति वक़्तु हैदराबाद, कराची, बदीन, ठट्टो, जाम शोरो, मटियारी, टंडो अलायार, थरपारकर, नवाबशाह डिवीज़न जे सांगढ़ ज़िले समेत बदीन, ठट्टो, मातली, केटी बंदर, गोलाची, पंगरियो, डेपलो, मिठी, इस्लामाबाद, कोट, नगर पारकर, छाछरो, उमरकोट, किनरी, समारो, मीरपुर ख़ास, झुड्डो, कुडण, पोथरो, सकरंड, हाला, न्यू सईदाबाद, मटियारी, जामशोरो, नूरी आबाद, खीरथर, जबल वारनि इलाइक़नि में बरसाति जो अॼु बि इम्कानु आहे।